अस्सलाम वालेकुम हमारे सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई खबर शामिल कंदासीं मतेजी मांद ज़िले लाड़कानी ऐं रतेदरो पुलिस जे मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस अटालन जी ॻोठ इज़त जी वांड ते चढ़ाई घर घर तलाशी औरतुनि जो पाक किताब खणी पुलिस खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। आकर साहब ज़ुल्म करायो आहे ज़ुल्मकार मुझे ज़ुल्म करायो आहे दलुआ जा खून जोए जतो ई मारिया असांजे मथां बेगुनाह सारा कटाए अठी नी पुलिस असां सां ज़ुल्म कई बिचा माल मारियूं थी वञे बचा कनि थी वञे रबड़ खयूं थी वञे उते जी पुलिस रते देरे जी पुलिस असां सां रोज़ रोज़ 8 नी 10 नी 15 नी बस बीठी आहे असांजा बचनि सां ज़ुल्म हन मर्द वीचारा भॼी था जान छॾाइनि असां ॿाहिरि उन्हनि जूं गाऊं कयूं था रड़ियूं कयूं था पुराना खणी ॾियूं था त बि असांजी बेइज़ती था कनि खॼी विया आहिनि असांजा बि नथो करे पुलिस खई बीठो आहे दुखिया कया अहिड़ा एहतजाज कंदड़नि ॿुधायो त पुलिस बासरनि जे चुर्च ते घरनि ते चढ़ाई कई आहे। रतदरो पुलिस ॿिनि औरतुनि समेत 6 ॼणनि खे गुम करे छॾियो आहे ऐं पुलिस घरनि में बीठल 2 मोटरसाइकिलूं घरनि में पयल सोना ज़ेवर ऐं घरनि में पयल साड़ियूं पिण खणी वई आहे। औरतुनि आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संदा रहो।